यार सिंधी हाणे वरी धाड़ेलनि वारो इशू उभरियो आहे। सम्झ में नथो अचे त सिंधी क़ौम जो छा थींदो। अच्छा यार इन धाड़ेल कल्चर खे कीअं ख़तमु कयूं? अदा हूअं त सिंध मुग़लनि जे दौर खां पोइ अंग्रेज़ साम्राज्य ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ वॾेरनि ऐं जागीरदारनि जे कब्ज़े हेठि रही आहे ऐं हर दौर में सिंध अंदरि धाड़ा फुरूं ऐं अॻवान जा किस्सा मौजूदु रहिया आहिनि। पर हक़ीक़ी माना में धाड़ेल कल्चर जी शुरूआति सदर अयूब खान जे दौर खां शुरू थी। मुबीन डायरी जहिड़ा धाड़ेल बि इन्ही दौर में पैदा थिया। ही उहो ई धाड़ेल हो जंहिं पीर पागारे जे ख़ासि माण्हू निसार अली आफंदी खे भूबक रेलवे फाटक तां अगवा कयो। कुझु वक़्त खां पोइ हिकु ॿी मोतबर शख़्सियत ज़मींदार हाजी मोहम्मद सुलेमान मेमण खे बि अगवा कयो वियो। उन खां पोइ अगवान जो सिलसिलो सिंध अंदरि शुरू थी वियो। ज़हन में रहे त धाड़ेल ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे जेकी वॾेरनि जे ज़ुल्म जा सतायल हूंदा आहिनि ऐं ॿिया उहे जेकी वॾेरनि जा पालियल हूंदा आहिनि। टी जिन्स अञा सिंध में पैदा ई नाहे थी। जेकी वॾेरनि जे ज़ुल्म खां बाग़ी थी धाड़ेली रूप अख़्तियार कंदा आहिनि। तारीख़ गवाह त उन्हनि कॾहिं बि ग़रीबनि ते ज़ुल्म न कयो ऐं जेके वॾेरनि जा पालियल हूंदा आहिनि उन्हनि जो धंधो ई माण्हुनि खे अगवा करे भुंग वठी वॾेरनि खे कमाई ॾियण। माण्हू अगवा करे पैसा कमाइण वारियूं फैक्ट्रियूं ज़ियाउल हक़ जे दौर में शुरू थियूं। जॾहिं हथ सां वॾेरनि खे मथे ते चाढ़ियो वियो, पावर ॾिना विया, कबीलनि खे हथी ॾिनी वई, पोइ उन्हनि वॾेरनि माण्हुनि जे दिलनि में पंहिंजो ख़ौफ़ पैदा करण लाइ धाड़ेल पैदा कया जेकी उन्हनि जी सरपरस्ती में कमु कंदा हुआ। उन्ही दौर जे ज़ुल्म जा सतायल मोहब शीदी ऐं परू चांडियो जहिड़ा नाला सर फ़हरिस्त हुआ। अॼु असीं भली इन ॻाल्हि खे न मञूं पर हक़ीक़त इहा आहे त सिंध वॾेरनि ऐं जागीरदारनि वटि यरगमाल आहे। इन्हनि जी सरपरस्ती में आम माण्हुनि जी ज़िंदगियुनि जो इस्तिसाल थिए थो। छो सिंध जा माण्हू आज़ाद मुल्क में बि आज़ादी घुरनि था? छो त हक़ीक़त में इन्हनि खे आज़ादी कॾहिं मिली कोन्हे। तारीख़ी क़त्ल-ए-आम मस पुराणा थिया त पाकिस्तान ठहण खां पोइ वॾेरनि जागीरदारनि नई ग़ुलामी ॾेई छॾी। अहिड़ियूं रस्मूं परवान चाढ़े अहिड़ा ज़ुल्म कया जिन हिते जे माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो। अहिड़े अज़ाब में माण्हू आज़ादी न घुरंदा पोइ छा ख़ुशी मां डांस कंदा? थोरो गौर कयो त असांजा सियासतदान केरु आहिनि? अवामी नुमाइंदा आहिनि या इन्हनि वॾेरनि जागीरदारनि मां निकितल क़बीलाई सरदार आहिनि? हुकूमत में बि अक्सरियत इन्हनि वॾेरनि जी आहे। जिन हिते वफ़ा न कई उहे उते कहिड़ियूं पगूं ॿधाईंदा। ॿियो त ठहियो पर इन्हनि सिंधी मीडिया खे बि ग़ुलाम बणाए छॾियो आहे जिते हर ड्रामे हर फिल्म में धाड़ेल जो किरदारु लाज़मी हूंदो आहे। दुनिया में वाहिद सिंधी ड्रामा आहिनि जिन में धाड़ेल हीरो जे रूप में नज़र ईंदा आहिनि। हथ सां इन कल्चर खे हथी ॾिनी वई आहे जी माण्हुनि में इन्हनि जो ख़ौफ़ क़ाइमु रहे। माण्हुनि जी सोच खे एतिरो त महदूद करे छॾियो आहे जो कबीले जी इज़त खां अलावा ॿियो कुझु नज़र ई कोन थो अचे। असांजे ज़हननि सां रांदि खेॾी वञे थी, रिमोट कंट्रोल ते हलायो वञे थो। इन्हनि जी मर्ज़ी आहे जेको मसइलो अॻियां ॾियनि, इन्हनि जी मर्ज़ी आहे जहिड़े मसइले ते आवाज़ उथारियनि। धाड़ेल कल्चर वॾेरनि जी पैदावार आहे। इन कल्चर जो बुनियाद ख़तमु करणु चाहियो था त सिंध में सरदारी निज़ाम खे ख़तमु करे छॾियो, धाड़ेल पाण ई ख़तमु थी वेंदा। ही ॻाल्हि ज़हन में रखो त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ईअं ई आहे जीअं तकलीफ़ टंग में हुजे ऐं इलाज ॿांह जो कयो वञे। भली ऑपरेशन पुलिस करे या फ़ौज, पर कुझु वक़्त खां पोइ इहे वरी पैदा थी पवंदा। छो त इन्हनि खे पैदा करण वारी कुवत अञा ज़िंदा। जेकॾहिं इन्हनि खां हमेशह लाइ छुटकारो चाहियो था त पोइ उन कुवत खे ख़तमु कयो जेका धाड़ेल पैदा करे पाण खे मोतबर सम्झे थी। पर अदा इहो कीअं मुमकिन आहे? अदा इन जा ॿ तरीक़ा आहिनि। या त अवाम खे अहिड़ी का सपोर्ट मिले जो इन्हनि खिलाफ़ बग़ावत करे इन्हनि जो अंत आणनि, या वरी अहिड़ी का ताक़त अचे जेका इन्हनि खिलाफ़ आज़ादाना ऑपरेशन करे इन्हनि जो ख़ात्मो करे। इहो कमु पुलिस बि करे सघे थी पर सवाल ही आहे त छा पुलिस खे आज़ादी आहे? असांजा सियासतदान वॾेरा इन्हनि जी जान छॾींदा ॾेई पंहिंजो कमु कंदा ऐं 15 सालनि जी हुकूमत जिते आम माण्हू जे मयार खे ज़ीरो करे छॾियो आहे उते पुलिस खाते जी रैंकिंग बि एतिरी डाउन करे छॾी आहे जो कॾहिं रेंजर्स वारा पादर हणियो वञनि त कॾहिं नेवी वारा। इन्हनि जो निशानो बसि आम माण्हू ते पको आहे। बाक़ी अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। जेकॾहिं इहे तरीक़ा इस्तेमाल नथा थियनि त पोइ इहो असां ते डिपेंड थो करे त असीं छा था चाहियूं। वॾेरनि सियासतदाननि खे पंहिंजो नुमाइंदो सम्झूं था या पाण खे उन्हनि जो ग़ुलाम सम्झूं था। पोइ असांखे पंहिंजे पाण में तब्दीली आणणी पवंदी ऐं कुझु हक़ीक़तनि खे तस्लीम करणो पवंदो। अमेरिका जे रेड इंडियन जे हिकु सरदार खां संदसि पुटु सवाल पुछियो त सरदारी लाइ कहिड़ी शइ ज़रूरी आहे? सरदार जवाब ॾिनो त मुफ़लिसी। छो त दौलतमंद सरदार गुरबत जो अहसासु न कंदो। असांजी सभ खां वॾी खामी इहा आहे त असीं इन हक़ीक़त खे नथा सम्झूं त अमीरी में पलियल वजूद गुरबत जे अहसास खां महरूम हूंदो आहे ऐं असांजा सभु सियासतदान सभु वॾेरा ख़ानदानी अमीर आहिनि। को हिकु सियासतदान अहिड़ो ॿुधायो जेको ग़रीब हुजे, या त ख़ानदानी अमीर हूंदो या वरी सियासत में अची अमीर थियो हूंदो। छो त हिते निज़ाम ई अहिड़ो आहे। ग़रीब माण्हू सियासत नथो करे सघे ऐं नई असेंबली जी का कुर्सी कंहिं ग़रीब लाइ ठाही वई आहे। हिते इज़त उन्हनि जी आहे जंहिं वटि जागीर आहे, सरमायो आहे या का मिल्कियत आहे। ग़रीब जूं बस्तियूं हिकु तरफ़, अमीरनि जी दुनिया ॿिए तरफ़ हूंदी आहे। इन्हनि जा बयान वाइदा सभु नाटक हूंदा आहिनि। पूरे सिस्टम खे पाण वटि
वटि यरगमाल बणाए रखंदा आहिनि, हर ताक़त ते कंट्रोल करण जी कोशिश में अहिड़ियूं ताक़तूं उभारींदा आहिनि जेकी आम माण्हुनि जो रत पीअण में माहिर हूंदियूं आहिनि। इन पूरे वायुमंडल में हुकूमत जो किरदार बस इन्हनि खे सपोर्ट करण ई रहियो आहे। हैरत आहे त इन्हनि जे ई वाता ॿुधूं था त कानून खां मथे केरु कोन्हे, पर उहो ई कानून कचे जे धाड़ेलनि अॻियां लाचार ऐं बेवस बणियल आहे। असां में इन्हनि में बस एतिरो फ़र्क़ु आहे त असीं सिग्नल तोड़े बि नथा सघूं ऐं इन्हनि खे चालान करण वारो ख़ुदि चालान थी वेंदो आहे। पोइ बि फ़ख्र सां चयो वञे थो त कानून सभिनी लाइ बराबरि आहे। किथे आहे बराबरि? ॾेखारियो। जिते ज़हनियत हिकु जहिड़ी न हुजे, अहिड़ो समाज हुजे, उते कानून जी कहिड़ी मजाल ते बराबरि थी ॾेखारे। असीं सिर्फ़ पंहिंजा हक़ चाहियूं था, सुकून, आज़ादी ऐं इज़त सां जीअण चाहियूं था, पर ही फ़र्क़ु असांजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे त असीं सरकारी अस्पतालनि में टके जे इलाज लाइ धिका खाऊं ऐं हे मामूली बुखार में बि लंडन मां डॉक्टर घुराइनि। असीं पाणी सुर्क लाइ मेलनि जो पंधु कयूं ऐं इन्हनि जा कुता बि नेसरे जो पाणी पीअनि। असांजे हक़ीक़ी कातिलनि ते को ॾोह साबित नथो थिए ऐं इन्हनि खे हक़ीक़ी ॾोह जी बि का सज़ा नथी मिले। असीं कीअं बर्दाश्त कयूं त मरियम नवाज़ जी गिरफ़्तारी ते पूरी सिंध असेंबली लर्ज़ी पवे थी, पर 13 सालनि खां अॻवा थियल फज़ीला सरकीर जी बाज़ियाबी लाइ कंहिंजा चप नथा चुरनि। 13 सालनि खां फज़ीला सरकीर जा माइट दर दर जा धिका खाईंदा पिया अचनि। किथे आहे न एहसास, किथे आहे कानून? अड़े बेशरम हुक्मरानो, जेकॾहिं तव्हां खां फज़ीला सरकी बाज़ियाब नथी थिए त माइटनि खे लाश ई ॾेई छॾियो। घटि में घटि आसरे में ज़िंदगी त कोन गुज़रंदी। छा असांजी ज़िंदगी जो ही मयार आहे त कॾहिं मारिया वञूं था या कॾहिं अगवा कया वञूं था? असांजी ज़िंदगियुनि तां ॾुखनि जा पहर नथा हटनि ऐं इन्हनि खे दौलत खां अलावा कुझु नज़र ई कोन थो अचे। इन में ॾोह ॿियो कंहिंजो बि न आहे। ही सियासत जी ज़लालत आहे जंहिं असांखे अहिड़ो निज़ाम ॾिनो ऐं असांजे हक़नि खे हराम कयो। यादि रखो त रियासत बदिलाइण खां बहितर आहे सियासत बदिलाए छॾियो। रियासत पाण ई बदिलजी वेंदी। जेकॾहिं सियासत ईअं ई हलंदी रही त न रियासत कुझु करे सघंदी ऐं न ई समाज में को बदिलाव ईंदो। अॼु जेकॾहिं धाड़े रियासत खां ॾाढा आहिनि त वजह सियासत आहे। ग़रीब जी ज़िंदगी टके मोल आहे त वजह सियासत आहे। हर अख लुड़कनि खां आली, हर ख्वाब सूली ते लटकियल आहे त वजह सियासत आहे। हर हुनरमंद ऐं बादशाह नौजवान जेकॾहिं बेरोज़गार आहे त वजह सियासत आहे। जाली मुर्शिदनि ऐं वॾेरनि खे सजदो करण जेकॾहिं रिवाज आहे त वजह सियासत आहे। जेसिताईं तव्हां सियासत खे न बदिलाईंदा तेसिताईं का बि तब्दीली कोन ईंदी। पोइ भली एहतजाज कंदा रहो, धरना हणो या तहरीकूं हलायो, ही ज़ुल्म ईअं ई हलंदा रहंदा ऐं ग़रीब पिसंदा रहंदा। हाँ बिल्कुलु अदा, पर सवाल ही आहे त सियासत खे कीअं तब्दील कजे। ॾिसो अदा, सियासत खे क़ौम ई बदिलाए सघे थी। इन करे हिते जे आकाम जी पूरी कोशिश हूंदी आहे त कबीला आबाद रहनि, जी क़ौम जो वजूद कमज़ोर ई रहे। जॾहिं क़ौम जो बुनियाद कमज़ोर हूंदो त पोइ ही रहियूं त करे सघे थी, पर बदिलाए कुझु बि नथी सघे। अहिड़ी सियासत मां जान छॾाइण लाइ क़ौम जो बुनियाद मज़बूत करणु लाज़मी आहे। ॿी ॻाल्हि त इंसानी दिमाग़ नशे जी हालत में सोचण वारी सलाहियत खे सुमारे छॾींदो आहे। पोइ उहो नशो शराब जो हुजे या दौलत जो, मगरूरी पंहिंजो असर ज़रूरु ॾेखारींदी आहे। जाइज़ो वठो त असांजा सभु हुक्मरान तक़रीबन नशे जी हालत में मिलंदा। अहिड़ो नशो जेको पाण ते गुरूर करे, तकबर करे, ज़मीनी ख़ुदा सम्झण जी सलाहियत बख़्शे थो, पर ही ज़मीनी ख़ुदा ज़िंदगी जे उसूलनि खां वाक़िफ़ ई न आहिनि। इन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे त जंहिं सीढ़ी ते इंसान मथे चढ़ंदो आहे, हेठि बि उन्ही सीढ़ी तां लहंदो आहे। इन करे अक़लमंद माण्हुनि जो ही ख़्याल आहे त जेकॾहिं इंसान सफ़र जी बुलंदी ते आहे त रस्ते ते मिलण वारा समूरा माण्हू उन लाइ क़ाबिल एहतराम हुअण घुर्जनि। छो त जॾहिं इंसान बुलंदी तां वापसी जो सफ़र कंदो आहे त रस्ते ते उहे साॻिया ई माण्हू वरी मिलनि था, पर अक्सर असांजे वॾेरनि, सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जा लहजा इन उसूल जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था। 6वीं सदी क़ब्ल मसीह में सोलन चयो त शानो शौकत आसानी सां इंसान खे बदकारी तरफ़ माइल कंदी आहे। शायद इहो ई सबब आहे जो दौलत जी ज़ंग ज़िंदगी जे हर शोबे खे मफलूज करे छॾियो आहे। हेरोडोटस सामूस जे बादशाह पोलीक्रेटिस, जंहिं 540 क़ब्ल मसीह ताईं हुकूमत कई, उन जी तबाही जो सबब एक्सक्लूसिव पावर करार ॾिनो। उन वक़्त ही नज़रियो आम हो त इंसानी मामलात हमेशा गर्दिश में रहनि था। लीडिया जे बादशाह क्रोसिस जे ज़वाल जो वाक़ियो ॿुधाए थो त दौलत ऐं ताक़त हमेशा नथी रही सघे। ही उहो ई बादशाह हो जे 5 ई फातेह ईरानी बादशाह साइरस खे चयो हो त जेकॾहिं तूं तस्लीम करें थो त तूं ऐं तुंहिंजी फौज महज़ इंसान आहियो, त यादि रख त इंसानी ज़िंदगी खे हिकु हंधि बीहारणु नामुमकिन आहे। इन करे फतेह जो जश्न मल्हाइण खां बहितर आहे शिकस्त जे मुक़दर ते गौर कर, छो त ज़वाल उरूज मां ई ईंदो आहे। 5 नस्ल जो माज़ी ॾिसी वठ, इबरत खां सवा कुझु मिलंदो न आहे। अवाम हुजे या हुक्मरान, माज़ी मां सिखणो पवंदो आहे। द लाइफ ऑफ रीज़न में जॉर्ज सांतानिया लिखे थो त जेकी माण्हू पंहिंजे माज़ी खे यादि नथा रखनि, उन्हनि खे माज़ी दोहराइण जी सज़ा मिलंदी आहे। ही उहे हक़ीक़तूं आहिनि जेकी सदियुनि जी प्रचार कनि थियूं। 5% सरमाएदार, जागीरदार, 95% अवाम खे गुलाम बणायो वेठा आहिनि। असांजे रत सां इन्हनि खे तवानाई मिले थी, असांजे दर्दनि सां इन्हनि खे सुकून मिले थो, पर यादि रखो त ॾाढाई ऐं जिबर जी दास्तान जेतिरी भयानक हूंदी आहे ओतिरी मुख़्तसर बि हूंदी आहे। हर ज़ुल्म जी इबरतनाक पुॼाणी इहो साबित करे थी त भली अॼु ज़ालिम जी ताक़त अॻियां मज़लूम जी का औकात नाहे, पर असांखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त ही सभु आरज़ी आहे। छो त जॾहिं वक़्त जो फेरो ईंदो आहे तॾहिं हिसाब ज़रूरु थींदो आहे।